मूंखे त हिन ॻाल्हि जो अंदाज़ो ई न हुयो त मुंहिंजो एतिरा मिलियंस में लाइक्स ऐं फॉलोवर्स बि थी सघनि था। ऐं मूंखे इन ॻाल्हि जो बि अंदाज़ो न हुयो त माण्हू एतिरा वांदा आहिनि। ही त सॼी महिनत मुंहिंजी धीउ शहज़ादी जी आहे ऐं मुंहिंजी हिम्मत जेका मां हिनजी एतिरी हौसला अफ़ज़ाई कई आहे। इहो मुंहिंजो ऐं मुंहिंजी बेगम साहिबा परीअ जी हिम्मत कमु कटियो आहे, न त इहो इन पुटनि जो खटियो खावां मां तो में एक डू डू बिडू 4 थी वञे असली। पर हिकिड़ी वीडियो कंटेंट मुबारक जी बि थी वञे, छो जो हिन ते वॾा लाइक्स ऐं व्यूज़ ईंदा। हरू भरू जो कंटेंट न ठाहे भला मर्दनि खे केरु लाइक कंदो आहे। बस ख़त्म। हेलो गाइस, तव्हां सभिनीनि जे फॉलोइंग जे करे मां अॼु हिन मुक़ाम ते पहुती आहियां। अॼु मां हिते बीठी आहियां जो मुंहिंजा पेर ज़मीन ते नथा लॻनि। थैंक यू गाइस। शेराली गाइस तां असांजो तारुफ कराए त गाइस खे ख़बर पए त तोसां गॾु तुंहिंजा भाइर बि ए नी बारी को जाम नमूने रोज रोज नई ॻाल्हि। उफ अल्लाह। बाबा चवंदो आहे ॻाल्हि सम्झो बाबा। हल बा असां कोन था सम्झूं बस। ॾिसो ही एतिरो खूबसूरत मंज़र आहे, हिन खे दुफ़ न कयो। दुफ़ न कंदुसि पर थोरो माहौल खे इंजॉय कंदुसि दमादम दम दमादम। इहा मुंहिंजी बि ख़ुशनसीबी आहे जो हिन नंढड़ी जे करे मां बि यूट्यूब ते अची वियमि। मतलब तो ही ख्वाब हो, हकीकत में मुझे प्ले बटन ना मिलो। ख्वाब भी टूटी हो।